था ॿुधण लाइ तयार न हुई। ये घर में पे मार कयो था जेको चङो मांडो चए पियो बाबा ए वेरीफाई कयो ॾिसो हक़ीक़त ॿुधो उहो तव्हां उन्हनि खे चयो अंदरि हलो गाड़ी में चङे मांडनि जी उन्हनि खे ज़रूरत न हुई कहिड़ो बि अॻी न वञो न हक़ इन्हनि सां वधियो अथव। असां एजी साहब खे चऊं था गुज़ारिश आहे ग़रीबनि सां हक़ कयो एसे चो इहो न हक़ करे थो। अफसोसनाक खबर शेयर कंदा हलूं नाज़रीन। उबाड़ो रिपोर्ट अली गुल शेख उबाड़ो मुरीद शाख लग गोठ हैबत सोलंगी जे रहवासिन जो खंबड़ा पुलिस जी नाइंसाफिन खिलाफ एहतजाज। मर्दन औरतन ऐं ॿारनि समेत ॻोठाणनि मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरियां खंबड़ा पुलिस चोरीअ जे मामले में असांजे ॿिनि नौजवाननि ज़हूर वलद सब्ज़ल सोलंगी ऐं रियाज़ वलद क़तब सोलंगी खे गिरफ़्तार करे असांजे घर जो सामान पुलिस खणी वई आहे। घर में पे मार कयो था जेको चङो मांडो चए पियो बाबा ए वेरीफाई कयो ॾिसो हक़ीक़त ॿुधो उहो तव्हां उन्हनि खे चयो अंदरि हलो गाड़ी में चङे मांडनि जी उन्हनि खे ज़रूरत न हुई कहिड़ो बि अॻी न वञो न हक़ इन्हनि सां वधियो अथव। असां एजी साहब खे चऊं था गुज़ारिश आहे ग़रीबनि सां हक़ कयो एसे चो इहो न हक़ करे थो। कंहिंजी अपील कहिड़ी पुलिस हुई खंबड़ा पुलिस हुई उते आयो आहे कंहिंजी अपील न ॿुधियो ॿारनि सां बेइज़ती कई था उन्हनि खे चयो ॿारनि खे चयो हलो मोबाइल में हक़ कोने ज़ैफ़िन के चवे त हलो तव्हां मोबाइल में हिकड़ी मामूली चोरी जे करे चोरी जे लाइ जॾहिं हुन खे चयो असां सां गॾु तव्हां पहिरों उन्हनि खे अॻिते कढी ॾियो पिया हलो पहिरों साहब बीठो जेको चवे अॻी न हलो त उन्हनि खे चवे मोबाइल में भॼो इन्हनि जो पुलिस वारो हक़ न आहे हक़ आहे दरख़्वास्त ॿुधे इन्हनि जी इन्हनि सां नाइंसाफ़ी थी डीएसपी साहब एजी साहब खे असांजी गुज़ारिश आहे ग़रीबनि सां हक़ थिए न हक़ न थिए हुकूमत हक़ कहे न ॿुधे कानून काथे हले थो पहिरों काथे न वञे थो जमल हुननि खे असां चऊं था पहिरों बीठो आहे साफ़ सुथरो न छो हलंदा शाम तो उते कमादनि में सड़कें घरनि जे मथां ईअं फायर कंदा वेठा आहिनि उते चोर बीठा जमल पहिरों फायर काई कया छाजा फायर पुलिस वारनि कया पुलिस वारनि फायर कया मुरीद शाख रियाज़ सोलंगी जे भाउ लुड़कलाणी दे चयो त मां रिक्शो हलाए ॿारनि जे पेट जो गुज़र सफ़र कंदो आहियां। ज़हूर ऐं रियाज़ सोलंगी जे वारसनि जो वधीक चवण हो त कुझु ॾींहं पहिरियां चोरी थियल मेह वारे मामले जो पेरो खोजी कुतनि ज़रिए असांजे घरनि में पेरो खणी आया हुआ ऐं खोजी कुतनि खे कूड़ो करार हूंदे बि हिते उहा रवायत अञा बि जारी गिरफ़्तार थियलनि ज़हूर सोलंगी ऐं रियाज़ सोलंगी जे वारसनि जो चवण हो त असां ग़रीब आहियूं असां आला अमलदारनि खे अपील था करियूं त उन मामले जी इंक्वायरी कई वञे।